घोटकी पाकिस्तान पीपल्स पार्टी के सूबाई वज़ीर सनत इंतजाज जाम इकराम उल्ला खान धारी जो चयो आहे त कैनाल ठाहिण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त वफ़ाक़ी हुकूमत किराण में देरि न कंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन घोटकी जे ॻोठ रईस इब्राहिम चाचड़ में चाचड़ बिरादरी जे चङे मुड़ुस रईस ज़हूर अहमद चाचड़ रईस नबी बख्श ऐं रईस रफ़ीक अहमद चाचड़ पारां कोठायल अवामी मेड़ाके खे ख़िताब कंदे कयो। सूबाई वज़ीर जाम इकराम उल्ला खान धारी जो चयो त सिंध मां मुसलसल ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। सिंध में अॻे पाणी जी खोट आहे। अहिड़ी सूरत हाल में सिंधु मां कैनाल कढिया विया त सिंध बंजर बणिजी वेंदी। सूबाई वज़ीर चयो त कैनाल ठाहिण वारी नाइंसाफ़ी ते सिंध हुकूमत ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ामोश न वेंदा। उन मामले ते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वाज़े पैगाम आहे त कैनाल जो मंसूबो ख़त्म करण जो नोटिफिकेशन जारी न थियो त पीपी जी टेक ते बीठल वफ़ाक़ी हुकूमत किराण में देरि न कंदासीं। सूबाई वज़ीर चयो त 25 अप्रैल ते सखर में पीपी जो कैनाल मंसूबे ख़िलाफ़ जलसो आहे जंहिंखे पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। जलसे में घोटकी समेत सॼे सिंध मां लखे माण्हू शिरकत कंदा। इन मौक़े ते म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन आसिफ रज़ा खान धारी जो रईस नबी बख्श ऐं रईस रफ़ीक अहमद चाचड़ ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। मेड़ाके में कैनालनि जी तामीर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते पीपी ज़िले घोटकी जो जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, सलीमुल्लाह खान कलवड़, चौधरी आसिफ आरई, अख्तर खान सिंघड़, सरदार बगन खान कलादी ऐं ॿिया साणस गॾु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।